मटियार जे गर्ल्स हाई स्कूल ऐं कॉलेज ॿाहिरां ओबाश माण्हुनि जे बीहण वारे मामले जो नोटिस वरितो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर नोटिस वठंदे मोकल वक़्तु पुलिस मुक़ररु करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। एसी जो चवणु आहे त गर्ल्स हाई स्कूल ऐं कॉलेज में मोकल वक़्तु पुलिस मुक़ररु कई वञे। नाज़रीन, ख़बर अव्हांखे ॾियूं पिया मटियारी मां मटियार जे गर्ल्स हाई स्कूल ऐं कॉलेज ॿाहिरां ओबाश माण्हुनि जे बीहण वारे मामले जो नोटिस वरितो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर नोटिस वठंदे मोकल वक़्तु पुलिस मुक़ररु करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। एसी जो चवणु आहे त गर्ल्स हाई स्कूल ऐं कॉलेज में मोकल वक़्त ते पुलिस मुक़ररु कई वञे। नाज़रीन, ख़बर अव्हांखे ॾियूं पिया मटियारी मां मटियारी जे गर्ल्स हाई स्कूल ऐं कॉलेज ॿाहिरां ओबाश माण्हुनि जे बीहण वारे मामले जो नोटिस वरितो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर नोटिस वठंदे मोकल वक़्तु पुलिस मुक़ररु करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। एसी जो चवणु आहे त गर्ल्स हाई स्कूल ऐं कॉलेज में मोकल वक़्तु पुलिस मुक़ररु कई वञे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती न्यूज़ रिपोर्टर फरहान शेख। जी फरहान, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, अव्हांखे ॿुधायां त असिस्टेंट कमिश्नर मटियारी अदील अहमद सोहो न्याणियुनि जे स्कूल ऐं कॉलेज में मोकल जे टाइम ते ओबाश क़िस्म जे माण्हुनि खे स्कूल जे टाइम ते बीहण जो नोटिस वरितो आहे। DSP मटियारी खे गर्ल्स कॉलेज ऐं गर्ल्स हाई स्कूल ते पुलिस अहलकार मुक़ररु करण जो लेटर पिणु जारी कयो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर अदील अहमद सोहो लेटर में ॼाणायो आहे त न्याणियुनि जे वालिदनि ऐं शहरनि जी शिकायतुनि करे जेको आहे सो हिते न्याणियुनि जे स्कूल में ओबाश माण्हू था बीहनि, जंहिंजे करे न्याणियुनि खे जाम परेशानी पेश अचे थी। इन हवाले सां DSP मटियारी खे लेटर लिखियो वियो आहे, जंहिंमें पुलिस अहलकार मुक़ररु करण जो चयो वियो आहे। जी फरहान, अव्हांजी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।